हैदराबाद में नसीम नगर पुलिस मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार के ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे GM चांडियो। GM वधीक अपडेट कजो। जी नसीम नगर पुलिस पारां ॾुआरियुनि सां मुक़ाबले जी दावा कई वई आहे, जंहिंमें हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार करण जो ॿुधायो वियो आहे। हैदराबाद पुलिस तर्जुमान पंहिंजी जारी कयल पधिराई में ॼाणायो आहे त नसीम नगर पुलिस जो गश्त दौरान दरिया बंद वटि ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो थियो। तर्जुमान मूजिबि पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त जवाबदारनि पारां फ़रार थियण जी नाकाम कोशिशि कई वई ऐं पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी वई। पुलिस जी जवाबी कार्रवाई में हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो, जॾहिं हिन जा साथी फ़रार थी विया। पुलिस तर्जुमान मूजिबि पुलिस मुक़ाबले में जेको ज़ख़्मी थी पियो जवाबदार उनखे बर वक़्तु तबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जी जेका सुञाणप आहे हू मोहम्मद सलेमान सुमरो जे नाले तौरु थी आहे, जंहिंजे कब्ज़े मां क्रिस्टल आइस ऐं पिस्टल बि हथु कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि गिरफ़्तार जवाबदार जो जेको तालुक़ु आहे फुर ऐं मंशियात जे टोले सां आहे। तर्जुमान मूजिबि नसीम नगर पुलिस वधीक कार्रवाई करे रही आहे, जॾहिं त जवाबदारनि जो अॻूणो रिकॉर्ड जेको आहे उहो पिणु चेक कयो पियो वञे। जी।